अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एस न्यूज़ जे प्रोग्राम टू द पॉइंट सां गॾु आऊं आहियां अवां मेज़बान इम्तियाज़ खोसो। नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में हैदराबाद वाटर एंड सीवरेज कारपोरेशन ऐं हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जा जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि सां जेके नाइंसाफ़ियूं थी रहियूं आहिनि इंतिज़ामिया पारां, उन्हनि खे 12 महीना 13 महीना गुज़री वञनि था, उन्हनि खे पघारूं ऐं जेका पेंशन आहे उते जेके रिटायर्ड मुलाज़िम थिया आहिनि उहे पेंशन खां महरूम हुजनि था। ईद उल अज़हा जेका आहे ईद उल फितर ते बि उन्हनि मुलाज़िमनि खे पघारूं ऐं पेंशन फ़राहम न थी हुई। रमज़ान जो सॼो महीनो उन्हनि एहतजाज कयो, उन बावजूदि जेका इंतिज़ामिया आहे उन्हनि कनलाटार जो मुज़ाहिरो कयो, उन करे उहे पघारनि खां महरूम थी विया। हाणे जॾहिं ईद उल अज़हा बि वेझो अची चुकी आहे, पर अञा ताईं जेके मुलाज़िमनि जा 4 क्वार्टर जेके मंज़ूर थिया आहिनि, रक़म वारा ॿुधाए पियो वञे त हिकु क्वार्टर जेको आहे 3 महीननि जे हिसाब सां 26 करोड़ रुपए जो हुजे थो ऐं या जेकॾहिं 96-98 करोड़ रुपया उन्हनि खे रक़म फ़राहम थिए त उन्हनि खे लॻभॻि 7 महीननि जूं या 6 महीननि जूं पघारूं ऐं पेंशन फ़राहम थी सघे थी। पर उहा बि अञा ताईं रोलड़े जो शिकार आहे। पुराणी वासा हुई, उनखे टोड़े हैदराबाद वाटर एंड सीवरेज कारपोरेशन जो नालो ॾेई उते जेको CEO आहे उहो बि मुक़ररु कयो वियो आहे, पर अञा ताईं जेके मुलाज़िम आहिनि उहे पघारनि ऐं पेंशन खां महरूम आहिनि। इन सूरत हाल दौरान जेके उन्हनि जी यूनियन जा अॻुवान आहिनि उहे बार इन्हनि अमलदारनि खे ख़त लिखी अपीलूं कंदा रहनि था, पर उन ते बि कनलाटार जो मुज़ाहिरो कयो पियो वञे। इन करे ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे त जेकॾहिं मुलाज़िमनि खे 4 क्वार्टर वारी रक़म फ़राहम न थी त उन्हनि जा पैसा जेके मंज़ूर थियल आहिनि उहे, छाकाणि त ईंदड़ महीनो जून जो आहे त उन करे उहे रक़म लेप्स थी वेंदी। इन समूरी सूरत हाल ते नाज़रीन, हैदराबाद वाटर एंड सीवरेज कारपोरेशन जी मज़दूर यूनियन जो जेको जनरल सेक्रेटरी आहे इंसाफ़ लाशारी, पाण हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जी जेका मज़दूर यूनियन आहे उन जा बि अॻुवान आहिनि, हैदराबाद वाटर एंड सीवरेज कारपोरेशन खे बि ॾिसनि था। इन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, इन खां पुछंदासीं त कहिड़ा सबब आहिनि जो ही मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ियूं थियनि थियूं ऐं इहे पघारनि ऐं पेंशन खां महरूम आहिनि। अस्सलाम वालेकुम इंसाफ़ साहब। वालेकुम सलाम साईं, तव्हांजी वॾी महिरबानी एस न्यूज़ खे अवां टाइम ॾिनो। इंसाफ़ आहे, मुंहिंजो पहिरियों तव्हां खां सुवालु आहे त हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी ऐं हैदराबाद वाटर एंड सीवरेज कारपोरेशन जे मुलाज़िमनि जो ॾोह कहिड़ो आहे जो उन्हनि खे साल गुज़री वञे थो, 13 महीना गुज़री वञनि था, पघारूं नथियूं मिलनि। जेकॾहिं उहे एहतजाज कनि था अवां जे तवसत सां त उन्हनि खे 2 या 3 पघारूं ॾेई ॿीहर उन्हनि खे ख़ामोश करायो वञे थो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। महिरबानी साईं तव्हांजी जो तव्हां मौक़ो ॾिनो पंहिंजे मौक़फ़ जो। ऐं शुरूआति कयां थो अलाह जे नाले सां। हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जेका आहे हैदराबाद पाकिस्तान जो जेको आहे सो सिंध जो 2 नंबर वॾो शहरु आहे हैदराबाद। ऐं हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जेका उनजी आमदनी आहे उहा प्लाटनि सां थींदी आहे। प्लाट ज़मीनूं ख़रीद करे पोइ ऑक्शन कंदा आहियूं त उन मां थींदी आहे। हाणे वॾो में वॾो जेको आहे असांजी स्कीम आहे, एशिया में वॾी स्कीम आहे असांजी गुलिस्तान सरमस्त हाउसिंग स्कीम। उते जेका आमदनी थी आहे उते 13 अरब रुपया आमदनी थी आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके बि असांजा DG रहिया आहिनि उन्हनि इदारे जो ॿेड़ो ॿोड़े छॾियो आहे। इवन हालति इहा वञी पहुती आहे त असांखे पघार जा पैसा बि कोन्हनि के। वरी अदालत जेको फ़ैसिलो करे थी त उन्हनि जिन ऑफिसरनि करप्शन कई, इदारे खे ॿोड़े छॾियो, कोर्ट में उहो ई पुॼनि था ऐं उन्हनि खे पेंशनूं मिलनि थियूं। ऐं जेके वीचारा ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि जेके कोर्टनि ताईं पुॼी नथा सघनि, पेंशनर हुजनि या पघार वारा हुजनि, सो उहे वीचारा मजबूर आहिनि ऐं लाचार आहिनि। उनजे लाइ हुकूमत सिंध खे खपे त 1 अरब रुपया फौरी तौर ते जारी करे ऐं जेके प्लाट जेके ऑक्शन थियण जहिड़ा आहिनि उहे ऑक्शन करे ऐं जेके 1 खां 5 ताईं सरमत जी स्कीम आहे उनखे जेको आहे सो पंहिंजो उन्हनि जा कब्ज़ा ॾियनि ताकी उहे माण्हू पैसा ॾेई सघनि था, असांजूं पघारूं ऐं पेंशन थी सघे। अच्छा, हैदराबाद वाटर एंड सीवरेज कारपोरेशन जा मुलाज़िम आहिनि उहे बि एहतजाज कंदा रहनि था। तुलसीदास पंपिंग स्टेशन बंदि कई वञे थी, जामशोरे वारो फिल्टर प्लांट बंदि थिए थो, सार्फिन जेके आहिनि शहरी उहे परेशान थियनि था, शहरी बि परेशान थियनि था। उनजे बावजूदि बि तव्हांजो मसइलो हल नथो थिए। इन जा कहिड़ा सबब आहिनि साईं? मोहतरम, इन जा सबब इहे आहिनि त इहा ऑफिसरनि जी करप्शन आहे, नाअहल आहे। जेके ऑफिसर मथां अचनि था, असांजा जेके AXN आहिनि, AEN आहिनि, या जेके मुलाज़िम कमु कनि था, ईमानदारीअ सां सचाईअ सां तव्हां पाण ॾिठो त हाणे हालिया जेका बारिश हुई त उन में कहिड़ी मतिलबु महिनत सां जफ़ाकशीअ सां ॾींहं राति हिकु करे छॾियऊं। उन्हनि मज़दूरनि 24 कलाक नौकिरी कई, जिन कचनि मुलाज़िम जी पघार ई 15,000 रुपया आहे। हाणे असां वटि वाटर एंड सीवरेज कारपोरेशन में मेयर साहिबु असांजो गवर्नर बॉडी जो चेयरमैन आहे।
त उनखे अपील करे करे थकी पिया आहियूं। जेको MD अचे थो उहो इदारे खे सुधारे कोन थो, उहो पंहिंजी हिकिड़ी जेका बि ॻाल्हि सम्झो मुसलत करे थो त हीअं करिणो आहे हीअं करिणो आहे। तुफ़ैल साहिबु आयो आहे, तुफ़ैल अबड़ो साहिबु जॾहिं खां आयो आहे, मां मुसलसल 3 ॾींहं थी विया आहिनि हुनखे फ़ोन कयां थो पर फ़ोन अटेंड नथो करे। जेकॾहिं मज़दूरनि जा मसइला हूंदा, ऑफिसर फ़ोन अटेंड न कंदा, पंहिंजे ऑफिस में न हूंदा त मसइला हल कीअं थी था। हाणे मजबूरनि असांखे, मां तव्हांखे ॾेखारियां त जेको बि MD आयो आहे, मां इहो ई हुनखे फ़ोन कयां पियो त भई घटि में घटि तव्हां मिलो, पंहिंजो मौक़फ़ त ॿुधायो त तव्हां छा कयो आहे हुते। हीअ ॾिसो, पहिरियां जेके MD रहिया आहिनि, ज़ाहिद खेमटियो रहियो आहे, उहो घटि में घटि लिख पढ़ कंदो हो, भॼ रुक कंदो हो, पर ख़ालिद अज़हर शाह जेको एडिशनल चीफ सेक्रेटरी आहे, HDA जो बि वॾो आहे ऐं कॉर्पोरेशन बि वॾो आहे, बल्दियात जो मतिलबु सेक्रेटरी आहे। त ॾिसो उन ते अञा ताईं का बि अमल न थियो आहे। उनखां पोइ वरी ॿीहर ख़तमु विया आहिनि। असां लिखियो आहे त वर्क चार्ज ऐं कॉन्ट्रेक्ट मुलाज़िमनि खे मुस्तक़िल कयो वञे, पको कयो वञे। 70% जेके आहिनि वर्क चार्ज ऐं कॉन्ट्रेक्ट जा मुलाज़िम आहिनि। मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए त हिकिड़ो दोस्त आयो, इंटरव्यू ॾेई वियो, त उहो चए पियो त एक्सियन ऐं AN जेके आहिनि उहो करप्शन जी जड़ आहिनि, मस्ट्रोल हुजणु खपे, रजिस्टर हुअणु खपे। तव्हां ॾिसो हेतिरी गर्मी आहे, इन गर्मीअ में हर पंप ते किथे तव्हांखे थधे पाणीअ जो कूलर न मिलंदो। उनखां पोइ बि मुलाज़िम कमु कनि था हेतिरी गर्मीअ में, तकलीफ़ में। जेको पीअण, जेको पूरे शहर खे पाणी ॾियनि था, उन्हनि खे पंहिंजे पीअण जे लाइ पाणी सरकार जेका असांजे इदारे में वेठा आहिनि ऑफिसर, उहे कूलर नथा ॾेई सघनि, टेबल कोन्हे, बेंच कोन्हे वेहण जे लाइ। त उते तव्हां मूंखे ॿुधायो त इहे मस्ट्रोल छा कंदा, उते इहे जेके चवनि था त असां बोर्ड ते लिखंदासीं, कहिड़े कम जा आहिनि। तव्हां जेकर सुभाणे ख़ुदा न ख़ास्ता बरसाति पइजी वञे थी ऐं इहे मुलाज़िम कमु न कंदा त तव्हांजो पूरो निज़ाम वेहिजी वेंदो। त मुंहिंजी अपील आहे वज़ीर आला सिंध खां, मेयर साहिब खां, त महिरबानी कयो कंहिं बि वर्क चार्ज ऐं कॉन्ट्रेक्ट मुलाज़िम खे नौकरीअ मां बेदख़ल न कयो। हिकु हिकु मुलाज़िम जो घर जो जेको ॾीओ जेको आहे भले ॿरे पियो, उन वीचारनि जे रोज़गार सां ई भरे पियो, उनजी पघार सां ई कढे पियो। अच्छा, इन तव्हां वटि केतिरा मुलाज़िम रेग्युलर आहिनि, कॉन्ट्रेक्ट वारा मुलाज़िम केतिरा आहिनि, वर्क चार्ज मुलाज़िम जो तइदादु घणो आहे, जेके पेंशनर्स आहिनि उहे केतिरा आहिनि? सर, गुज़ारिश कयां त हाणे जेका 120 बॉडी जेका आहे गवर्नर बॉडी HDA में थी आहे, हाणे असगर गांगुरो साहिबु आयो आहे, त उन जे हूंदे 50 करोड़ जारी थी विया। उन मां 3 पघारूं पकनि खे मिलियूं, 6 पघारूं पेंशनूं पकनि रिटायर वारनि खे मिलियूं, उनजी लाइबिलिटीज़ मिली। इवन वरी कोर्ट चयो आहे त भई 10 पघारूं पेंशनूं उन्हनि खे ॿियूं ॾियो। त मुंहिंजो DG साहिब सां इहा ई गुज़ारिश आहे त भई ख़ुदा खे मञो, तव्हां बराबरी जे बुनियाद ते जेतिरी पघार ॾियो ओतिरी पेंशन ॾियो। हाणे जेकॾहिं कोर्ट में माण्हू विया आहिनि जेके पैसे वारा आहिनि, जिन अॻ में इदारे खे लुटियो फुरियो, ऐं उन्हनि खे तव्हां मारात उनींदा रहंदव, जेके तव्हांजा औलाद वांगुरु आहिनि, जंहिंजी जेके 200-250 मुलाज़िम आहिनि रहिजी विया आहिनि तव्हां वटि, घटि में घटि उन्हनि जी पघार त ॾियो। ॿियो तव्हां सवाल कयो साईं कॉर्पोरेशन में मुलाज़िम घणा आहिनि? 2400 वर्क चार्ज जा मुलाज़िम आहिनि, 300 मुस्तक़िल मुलाज़िम आहिनि, तक़रीबन 15-20 या 30 हूंदा ऑफिसर हूंदा, कोई 30-40 क्लर्क हूंदा, एतिरो असां वटि तइदादु आहे। सर, 3000 खां वधीक मुलाज़िम आहिनि साईं, ईअं चए? जी हा, माना उनखां पोइ त 1000 असांजा जेके आहिनि पेंशनर आहिनि इन में पंहिंजे वासा में कॉर्पोरेशन में। अच्छा, इन साहिबु हाणे तव्हां ॾिसो त 1 अरब 66 करोड़ 53,64,603 रुपया तव्हांजो रहतूं आहिनि हैदराबाद वाटर एंड सेवरेज कॉर्पोरेशन ते, ऐं उन लाइ तव्हांजा 4 जेके क्वार्टर आहिनि उहे मंज़ूर बि थिया आहिनि मथां बल्दियात खाते या सिंध सरकार कया आहिनि। हाणे फनास में या ॿिए हंधि किथे मामिलो तव्हांजो रोलड़े जो शिकार आहे? असांजो साईं जेको मामिलो जेको रोलड़े जो शिकार आहे उहो आहे सेक्रेटरी बल्दियात ख़ालिद अज़हर शाह साहिबु आहिनि। मां हुनखे अपील थो कयां त ख़ुदारा मज़दूरनि ते रहम कयो, करम कयो, HDA खे ग्रांट ॾियो ऐं कॉर्पोरेशन खे जेके असांजा 13 अरब रुपया इदारे वफ़ाक़ी ऐं सूबाई इदारनि ते रहियल आहिनि उहे फौरी तौरु ॾियारियो त असांजा मसइला हल थी सघनि। इदारे उहो जेको पंहिंजे शहरनि जी ख़िदमत करे सघे। जेकॾहिं का तोड़ फोड़ थिए थी या को मेंटेनेंस जो कमु थिए थो त पोइ किथां आणींदो? पघार ॾियण जा पैसा कोन्हनि खे। जेकॾहिं भॼी भॼी जेका रिकवरी कजे थी 5-7 करोड़ थिए थी, उहा बि पंहिंजे हैदराबाद जे शहरनि जे मथां ख़र्च थिए थी। त पोइ जेके इदारे में मुलाज़िम कमु कनि था, जेके रिटायर थी विया आहिनि, 13 महीना पघार न मिलणु मूंखे ॿुधायो सरकार। त जेकॾहिं तव्हां ऑफिसरनि जी बाला ऑफिसरनि जी पघार 1 महीनो बंदि थिए, पोइ तव्हां असांजी जॻह ते रही ॾेखारियो, असांजी ज़िंदगी गुज़ारे ॾेखारियो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। सर, अच्छा, हाणे भला ॾिसो जेको पाण वेठा आहियूं, इहो मामिलो हल तव्हांजो कीअं थींदो? केरु इहो पैसा हुतां कराची में हेॾे ट्रांसफर कराईंदो? इहे नथा करायो तव्हां पैसा अचनि त जून खां पोइ तव्हांजी रक़म लेप्स थी वेंदी। सर, मां तव्हांजे तवसत सां वज़ीर आला सिंध खां, वज़ीर बल्दियात खां, कमिश्नर हैदराबाद ऐं मेयर हैदराबाद से अपील थो कयां
त फौरी तौर ते तहरुक वठो। 20 तारीख़ ताईं जेकॾहिं असांजी पघार पेंशन न मिली त पोइ असां 20 तारीख़ पंहिंजो इजलास सॾाईंदासीं। इहो तव्हांखे मां गुज़ारिश करे थो छॾियां। पोइ थी सघे त पूरे शहर जो निज़ाम सेवरेज जो पहिरें उन में बंदि कंदासीं। जेकॾहिं ज़रूरत पई त पोइ पाणीअ वारे हुन ॾे वेंदासीं, पोइ वेंदासीं। असां कोशिशि कई आहे त हमेशह पाणी बंदि न कयूं। असांजो जेको पहिरियां फेज़ हूंदो, पहिरियों एहतिजाज जेको हूंदो, उहो पूरे शहर जो सेवरेज जो निज़ाम 20 तारीख़ ते असां पंहिंजो इजलास घुराईंदासीं। जेकॾहिं असांखे असांजी मजलिस आमला जेकॾहिं असांखे मंज़ूरी ॾिए थी त पोइ 21 तारीख़ खां इनशा पूरे शहर जो सेवरेज जो ऐं सेवरेज जो निज़ाम जेको आहे पूरे शहर जो बंदि कंदासीं इनशा। अच्छा, हाणे इन सभु ॾिसो, तव्हांजो 1 अरब जा लॻभॻि पौणा 2 अरब रुपया रहतूं आहिनि। तव्हां ॿुधायो त हैदराबाद समेत ॿिया जेके इदारा आहिनि वफ़ाक़ी सरकार जा या सिंध सरकार जा, उन ते तव्हांजो रुॻो पाणी जूं ऐं सेवरेज वारे मामले जूं बि 13 अरब रुपया रहतूं आहिनि। जेकॾहिं इहे रक़म तव्हां सुठे नमूने वसूल करे इंतिज़ामिया त तव्हांजो पघारनि वारो मामिलो त हल थी सघे थो। त इहे पैसा छो तव्हां वसूल कोन था करियो? सर, अर्ज़ु इहा त हिन में थोरी अवाम जी बि थोरी मां गुज़ारिश कंदुसि अवाम खे बि त ॾिसो, पाणी आबे हयात आहे। जे असां वज़ू कयूं था या कुझु बि कयूं था त असांजो पाणीअ जो बिल तमामु थोरो आहे ऐं असां वटि 25 लख जी आबादी आहे। असां वटि 15% जेको आहे सो रिकवरी थिए थी। त तव्हांजे तवस सां मां हैदराबाद जे शहरनि खे अपील कयां थो त ख़ुदा खे मञो, महिरबानी कयो, मुलाज़िमनि ते एहसासु कयो, इदारे ते एहसासु कयो। तव्हांजे घर में तव्हांखे पाणी मिले थो त वक़्त ते पाणीअ जा बिल अदा कयो त तव्हांखे जेका इन खां वधीक सर्विस ॾेई सघूं था। महिरबानी कयो, तव्हां पंहिंजा पाणीअ जा बिल जेके आहिनि उहे बर वक़्तु जमा करायो। अच्छा, इदारनि ते जेके रहतूं आहिनि उहे तव्हांखे कीअं मिलनि थियूं या छो कोन पियूं मिलनि? सरकारी इदारनि ते जेको आहे उहो जीअं थिए थो त असांजो तय थियल आहे अॻ में ई। चीफ सेक्रेटरी साहिबु कमिशनर हैदराबाद जेको आहे ऐं कमिशनर मौजूदा जेको वेठो आहे फ़िलहाल मेमन साहिबु, असांखे उन में बि तमामु घणी उमीदूं आहिनि ऐं उहो ई हमेशह कोशिशि कंदो रहियो आहे। ऐं उहो जेसिताईं अॻिते चीफ सेक्रेटरी खे न चवंदो आहे त तेसिताईं असांजा मसइला हल न थींदा आहिनि। त बार बार उहो असांजी मदद कंदा रहिया आहिनि। हाणे बि तव्हांजी तवस सां उनखे अपील थो कयां त महिरबानी कयो, सरकारी इदारनि ते जेका असांजा पैसा आहिनि, एड सोर्स जा पैसा आहिनि, असांखे घटि में घटि ॿियो नथा ॾियारे सघो। इहे 96 करोड़ त ॾियारियो ताकी असांजी ईद त सही थी सघे। माण्हू जेके मरनि था बुख ते, कर्ज़दारनि माण्हुनि जा घर ख़ाली कराए छॾिया आहिनि, ॿारनि जी तालीम जा स्कूल मां ॿार बेदख़ल थी विया आहिनि, बिजली कटिजी वई आहे। यानी ज़िंदगी ज़रूरत असां वटि त आहे ई कोन। इवन जेकॾहिं माण्हू मरे थो, ख़ुदा गवाहे त उनजे घर में कफ़न जे लाइ पैसा बि कोन्हनि के। पोइ पाड़े वारनि खां हेॾां होॾां करे उन्हनि खे कफ़न ॾियारियूं था। तो इंतिहाई बुरी हालत आहे। हाणे मजबूरनि असांखे इहो ऐलान करिणो थो पए। असां पंहिंजी ख़ुशीअ खां नथा कयूं, पर जिते मरंदो जेको माण्हू त पोइ हाणे छा कंदासीं? या त असांखे हुकूमत ज़हर ॾेई छॾे, मारे छॾे, पोइ जेको वणे उहो ई करे, या असांजी पघार ॾे। वॾी महिरबानी, इंसाफ़ लाचारी। नाज़रीन, अव्हां हैदराबाद वाटर एंड सीवरेज कॉर्पोरेशन मज़दूर यूनियन जो जनरल सेक्रेटरी आहे इंसाफ़ लाचारी, उनजी ॻाल्हि ॿुधी। पाण HDA जी जेका मज़दूर यूनियन आहे उन सां बि सलाह ॾियण आहिनि। ॿुधायो त HDA बि ख़ुदि कफ़ील इदारो आहे, छाकाणि त उन्हनि जी जेका स्कीम हले थी गुलिस्तान सरमस्त, उहा अर्बन रुपनि जो हिननि खे फ़ाइदो ॾिए थी। उते बि उन्हनि वॾे पैमाने ते रक़म मौजूदु आहे, पर पोइ बि उहा मुलाज़िमनि ते ख़र्च नथी थिए। हाणे जॾहिं सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद कुझु इंतिज़ामिया खे पाबंद बणायो आहे, उन खां पोइ हिननि खे 3 महीननि जूं पघारूं मिलियूं आहिनि। जॾहिं त हैदराबाद वाटर एंड सीवरेज कॉर्पोरेशन जी इंतिज़ामिया मुलाज़िमनि खे 13 महीननि खां पघार ऐं पेंशन जारी न आहे कई, जंहिं करे जेके उते कॉन्ट्रेक्टी वर्क चार्ज मुलाज़िम या जेके रेगुलर मुलाज़िम आहिनि या हिननि जा जेके पेंशनर आहिनि, जेके रिटायर्ड मुलाज़िम थी विया आहिनि, उहे पघारनि खां ऐं पेंशन खां महरूम आहिनि। ईद उल फितर बि उन्हनि ईअं गुज़ारी। हाणे ईद उल अज़हा ते बि उन्हनि खे जेकॾहिं पघार न मिलियो त उहे फाकाकशी में मुब्तला हूंदा ऐं ईद जूं ख़ुशियूं बि न मल्हाए सघंदा। उन सॼी समूरी सूरत हाल खां पोइ हाणे मजबूर थी जेका हैदराबाद वाटर एंड सीवरेज कॉर्पोरेशन मज़दूर यूनियन आहे, उन पारां चिता ॾिनूं पियूं वञे सिंध सरकार खे त जेकॾहिं उन्हनि खे रहियल पघारूं ऐं पेंशन ईद उल अज़हा खां अॻु फराहम न थी त 20 मई खां पोइ मजबूर थी हैदराबाद में जेको सीवरेज वारो निज़ाम आहे उनखे जाम कंदा। जेकॾहिं उन बावजूदु बि उन्हनि जा मुतालबा तस्लीम न थिया त हैदराबाद शहर खे पीअण जे पाणी जी फराहमी बंदि करे छॾींदा। नाज़रीन, हिन प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई। पंहिंजे मेज़बान इम्तियाज़ खोसो खे ॾींदा इजाज़त। जेॾां पेर तेॾां खेर।